ख़बर पई आहे त शेरल ऐं मुराद वारनि रावल जे मथां हमिलो कयो आहे। हमले में रावल त बची वियो, पर इहो ढीब बची वियो ऐं शेरल पकड़िजी पियो। हाणे शेरल खे कयो अथनि क़ैद। ॾिसजे त छा थो थिए। उहे मरनि था या बचनि था, उन्हनि सां असांजो छा? कमाल, अहिड़ा माण्हू वॾे कम जा हूंदा आहिनि ऐं शेरल हिमल रावल खान जे वॾे अज़ाब में हूंदो। तूं इहा सोच रख, राति जो जीअं असां शेरल खे छॾाए था अचूं, कामयाब था थी वञूं, त इहो शेरल असांजे कम में अची सघे थो। जबर, तूं छा थो चवणु चाहीं त शेरल खे छॾाइण लाइ असां हाली पंहिंजी जान जोखिम में विझूं? शेरल ऐं मुराद वारा निंधणका आहिनि, रावल वारा पंहिंजी अना में हूंदा। उन्हनि खे इहा फ़र्क़ ई न हूंदी त केरु असांजे मथां ईंदो या केरु असां ते हावी थींदो। असां फ़ाइदो उन जो वठी सघूं था। उन खां पोइ रावल खान जो सिधो रुख असांजे तरफ़ हूंदो। पहिरीं ॻाल्हि त रावल खान जो रुख सॼो जो सॼो अकबर खान जे मथां हूंदो, पर जीअं रावल खान बि असां ॾे रुख कई त उनखे मुंहुं ॾेई विझंदासीं। इन जे करे चवां थो, कुझु बि थी पए, टंगुनि ॿाहुनि खे तेल हणी छॾियो, तयारी पकी करे छॾियो। अॼु ई था हली उन्हनि जे मथां हमिलो कयूं। जबर, चरियुनि वारियूं ॻाल्हियूं न कर। असां कीअं उन्हनि जे ॻोठ में ॾींहं ॾिठे दाख़िल थी सघूं था? ॾींहं जो उन जे ॻोठ में कीअं दाख़िल थियणो आहे, इहा सॼी प्लानिंग तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। छा करिणो आहे ऐं कीअं करिणो आहे, पोइ तव्हां मञंदो त वाक़ई जाबर तूं सही ऐं जा ग़लति आहीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।